कम ॾाढो ख़राब थियो अकबर। दुआ कर त लाला बची पवे। जेकॾहिं लाला खे कुझु थियो न त मां पाण खे बख़्श न करे सघंदुसि। बाबा साईं मुंहिंजे हिसाब सां त कमु भलो थी वियो। जेकर लाला मरी थो पए त पोइ हुनजी पोयावारी करण वारो केर बि न हूंदो। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो अकबर। अकबर जेकॾहिं वज़ीर खे मूं मारियो त हुन हालात अहिड़ा पैदा कया हा जो हुनखे मारण खां सवाइ मूं वटि का ॿी वाट कोन हुई। पर लाला त बेगुनाह पीढ़ियो वियो। लाला त मुंहिंजो रतु आहे, मुंहिंजो सौटु आहे, मुंहिंजी ताक़त आहे। जेकॾहिं लाला खे उतां जल्दी अस्पताल खणाए विया त पोइ थी सघे थो लाला बची वञे। बस इहा दुआ कर त लाला बची वञे। सिर्फ़ लाला जी ज़ख़्मी थियण जी ख़बर जल्द खां जल्द अचे, पोइ मां पाण अस्पताल वञी लाला जो इलाज कराईंदुसि। बस इहा दुआ कर त लाला जी ज़ख़्मी थियण जी ख़बर असां ताईं जल्दी पहुचे। जेकॾहिं ईअं मां हुन वटि वयुसि त हुननि जो शक सॼो मुंहिंजे मथां थींदो। बस इहा दुआ कर जल्दी का ख़ैर जी ख़बर पहुचे त लाला सिर्फ ज़ख़्मी थी वियो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।